बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहा तोखे मालूम सबकी। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। आऊं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान। सुबुह मेहरान प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारियूं कचहरियूं अवां सां थींदियूं आहिनि। नाज़रीन, प्रोग्राम लाइव अवां ताईं पहुची रहियो हूंदो आहे। सूमर खां वठी जुमे ताईं प्रोग्राम अवां ताईं लाइव पहुचाइण जी भरपूर कोशिशि हूंदी आहे। मुंहिंजी समूरी टीम जी स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो आहे, तव्हां उहो डायल कजो, जे प्रोग्राम में तव्हां शामिलु थिजो। प्रोग्राम जी सुठी ॻाल्हि बि इहा हूंदी आहे, जॾहिं बि कहिड़ो बि प्रोग्राम जेकॾहिं स्क्रीन ते लाइव हले थो त उन ते अमीं जेको आहे न पंहिंजो इनपुट बि ॾेई सघो था, कॉल करे सघो था। जेका ॻाल्हि ॿोल हली रही हूंदी आहे उन हवाले सां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियो त ॾाढो सुठो लॻंदो आहे। मुख़्तलिफ़ मौज़ू हूंदा आहिनि। अव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बि असां जेको आहे सो एजुकेशन जे हवाले सां या कॉलेज ॾींहं ते जीअं द फैकल्टी ऑफ एजुकेशन जा एक्स डीन मौजूदु हुआ, त ओवरऑल असांजो जेको डिस्कशन हुओ उहो डेफिनेटली एजुकेशन जे हवाले सां ई हुयो। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, रोज़ जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं अवां सां शेयर कजनि थियूं। अॼु जे हिन प्रोग्राम में म्यूज़िक हूंदो ऐं म्यूज़िक जॾहिं बि जंहिं बि प्रोग्राम में हुजे थो त उहो प्रोग्राम यकीनन तमामु ख़ूबसूरत बणिजी वञे थो। म्यूज़िक उहा वाहिद शइ हूंदी आहे जॾहिं इंसान दुनिया जी तमामु शयुनि मां थकिजी वेंदो आहे ऐं जॾहिं थोरो बि टाइम उन राग खे ॾिए थो, म्यूज़िक खे ॾिए थो, त पोइ डेफिनेटली उहा हिकु थेरेपी बि हूंदी आहे ऐं अव्हां जेको आहे सो रिलैक्स बि थी वेंदो आहियो। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। ऐं प्रिंस बिस्किट में जेको क्रीमी टेक्सचर आहे उहो ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं ॿार ऐं वॾा सभु खाइणु पसंदि कंदा आहिनि। मुंहिंजा अॼु जा जेके आयल मौज़ूज़ महिमान आहिनि, स्टूडियो पूरो भरियलु आहे। चाहींदसि त उन्हनि जे तारीफ़ जी तरफ़ अॻियां वधूं। पोइ म्यूज़िक बि आहे त म्यूज़िक बि ॿुधंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। प्रोग्राम में सुघड़ मौजूदु हुजनि ऐं सुठियूं ॻाल्हियूं मौजूदु हुजनि त यकीनन प्रोग्राम पोइ ॾाढो वणंदड़ बि हूंदो आहे। पहिरियों नंबर सीट ते जनाब असां सां गॾु मौजूदु आहे सुघड़ चांडियो। ऐं सुघड़ चांडियो साहिबु जॾहिं बि प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि, अकबर चांडियो साहिबु जॾहिं बि असांजे प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि त उहो प्रोग्राम यकीनन अव्हां ताईं ॾाढे सुहिणे अंदाज़ में पहुचंदो आहे। तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह जी, ज़बरदस्त। तव्हांजी न्याणी मौजूदु आहे अॼु हिन प्रोग्राम में। ऐं हलीमा जॾहिं बि असांजे हिन स्टूडियो में मौजूदु हूंदी आहे त स्टूडियो जी सूंहं हूंदी आहे। हलीमा चांडियो नंढी स्टूडेंट बि आहे, पढ़े बि पई ऐं ॾाढे सुठे अंदाज़ में हुनखे मुख़्तलिफ़ बेत यादि हुजनि था। हलीमा, तव्हांखे वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो हलीमा? ठीकु आहियूं, तव्हांजी दुआऊं। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। इलाही प्यारा लॻो पिया ऐं तव्हां सां अॼु जे प्रोग्राम में पाण खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। उनखां अलावा जनाब सिंगर मौजूदु आहिनि ऐं सिंगर जॾहिं बि मौजूदु हुजनि था डेफिनेटली त उहो जेको हिकिड़ो सेगमेंट या ॿ या पूरो प्रोग्राम जॾहिं बि असां उहो सॉन्ग्स ॿुधंदा आहियूं त ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में उहो प्रोग्राम तव्हां ताईं नाज़रीन पहुचे थो। सिंगर मुर्तज़ा सां मौजूदु आहे। अदा तव्हांखे भली कार चऊं था प्रोग्राम में। कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अव्हां खां अॼु ॿुधंदासीं छा अव्हांजी सिलेक्शन आहे, उहा बि ॾिसंदासीं। अॻियां वधूं था। जनाब असां सां गॾु LLB जो स्टूडेंट मौजूदु आहे, लॉ कॉलेज जो स्टूडेंट आहे ऐं सेकेंड ईयर में पाण पढ़ी रहियो आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं बि लॉ जी ॻाल्हि कंदा आहियूं त उहा 4 खां 5 साल जी पढ़ाई ऐं प्रैक्टिस, उन खां पोइ जेको आहे सो एडवोकेसी में उहो स्टूडेंट अचे थो। पर स्टूडेंट लाइफ बि यकीनन शानदार थिए थी। ख़ालिद हुसैन असां सां गॾु मौजूदु आहे। तव्हांखे भली कार चऊं था। दादा ठीकु आहियो? महिरबानी जी। तव्हां जो अॼु जो हिन प्रोग्राम में यकीनन अचणु ऐं चाहींदासीं त अव्हांजी अपीयरेंस आहे त जेको बि डिस्कस थिए LLB जे हवाले सां, लॉ जे हवाले सां, उहो यूज़फुल थिए। हिन तरफ़ अॻियां वधूं था ऐं हिन तरफ़ जेका सिंगर मुर्तज़ा जी टीम मौजूदु आहे, हारमोनियम ते शाहरुख मौजूदु आहे। तव्हांखे भली कार चऊं था। ऐं उनखां अलावा तबलो शुएब वॼाए थो। तव्हांखे भली कार चऊं था। अदब प्रोग्राम में शाहरुख भाई खे भली कार चऊं था। ढोलक ते असां सां मीर ख़ान मौजूदु आहिनि। तव्हांखे बि भली कार चऊं था। सो प्रोग्राम जी तरफ़ बाक़ाइदा अॻियां वधंदासीं। जी चाचा, ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हांजा जेतिरा बि प्रोग्राम्स असां ताईं पहुचनि था, मुख़्तलिफ़ बेत मुख़्तलिफ़ शयूं अव्हां जो लिखियलु ॾाढियूं सुठियूं हूंदियूं आहिनि। अॼु जी शुरूआति भला कीअं कंदव?
अदीअ जो बि हिकिड़ो नसीहत जो बैत आहे असांजो वॾो महान सुघड़ जी उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी साहब जो बैत आहे त ॿुधी हीअ नसीहत तूं छो खाई छॾे ॾे नाहे शान शरीयत त हिकदमि लॾे ॾे मिलई जाथे इज़त उते घर अॾे ॾे खणी ख़ैर वञजांइ तूं जल्दी जॾे ॾे जे हुजई हक़ परायो त साझुर सॾे ॾे करे मेड़ जेको अचे तुंहिंजे तॾे ॾे कजांइ माफ़ तंहिंखे ॾिसी कंहिं वॾे ॾे वठी मौत वेंदुई पोइ खणंदई खॾे ॾे छॾे ॿाहिरि ईंदई पुराणे भॾे ॾे अजायो अबासी न फिर तूं भॾे ॾे मलूक तूं बि मुहबत में गाॾी गॾे ॾे। ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु सुठो। हलीमा तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि ऐं प्रोग्राम जी शुरूआत हलीमा भला कीअं कंदी, छा ॿुधाईंदव? लतीफ़ साईं जा बेट ॿुधाईंदमि। ज़बरदस्त ज़बरदस्त। सिंधी ॿोली जे 52 अखरनि ते लतीफ़ साईं जा बेट थी ॿुधायां अलिफ खां वठी जे तोणी। अखर अलिफ आको त आको कचो आयु में कम में जीअ जिनी जा जम पका से पुछंदियूं अखर बे बुख उन्हनि जी बिखिया धूड़ उन्हनि जो धूप कयाऊं सोई रूप जिआं लोक लॼ थिए अखर बे ॿारियो उझाईनि पिरी उझायो ॿारीनि मूंखे था मारीनि लुआ लुहारनि जा अखर भे भॻो आऊं न चवां मारियो त विसां कांध मुंह में धकड़ा सेकींदे सुहां तपणी लॼ मरां जे हुअनि से पुठ में अखर ते तो ॾांहुं घणो निहारियां तारा ते लाहीं सॼणू जे ॾाहीं तूं ते ॾाहीं उभरी अखर थे थोरा न थोरा मूं ते मारू अड़नि जा थर में वारी थोरड़ी तिहां घणेरा भला ई भेरा गणे गणिया केतिरा अखर टे टिमने नेण रत वहे चु आका कयो मूंखे ॾऊं ॾियो ऐं था वञो ओठिया अखर से साबित लंघिया सीर लहरनि लोॾिया की न की लहरनि लोॾिया की न की वञी पहता पार खे नितूं मंझा नीर मां ए पहता मीर ॿार लंघियाऊं बाझसीं अखर पे पाण ही पसे पाण खे पाण ही महबूब पाण ही ख़लके ख़ूब पाण ही तालिब तन जो अखर जीम जे लीलाए न लही तपणी लीलाएज आसर मलाहेज सॼणो बाझींदड़ घणो अखर ॼे 11 ऐं खारा माल जुनी जो मकड़ियूं तमाचे जे तकिए अचनि सवारा मिय मच्छीअ मारा समय से सेण कया अखर जे झंगल खामी पट थियो भगी चौरा लिक सैकड़ो ऐं सिक ॿई गॾिया पाण में अखर चे चङा कनि चङायूं मठायूं मठनि जो वड़ जुड़े जिनसी सो वड़ से ई कनि अखर छे छॼ में हुज हलण जी चाढ़ी कनि चढ़ी आड़ी कनि अड़ी पियसी हो तपनुअसी अखर है हुयस जे आऊं बाही बारो चन जी हूंद न छॾियाऊं ॾुखीअ खे ॾुखनि में अखर खे खूई बोली बन बरोच घोरी ज़ात जतन जी मूंखे चई लोच पही वया छपरे अखर दाल दलबो मंझ दरियाह पखी पसी आया वेचारा वेसाह आणे उते अड़ाया अखर धार धुरियाई धार जे वढे वण जुदा कया तिन सुकन कहिड़ी सार तके वठा मींह मलहीर में अखर डाल डूंगर मूं न ॾुखोय आऊं अॻ ॾुखोई आहियां सारियां कोन सुखोय सूर घणई संबिरा अखर ढाल ढट ढरे पट पयूं पासे पार कर सभई भरिया सर पलर जी पालोटसी अखर रे रोहि रामाणा कन्ने अॼु पिणी हलण हारियूं करगल कूंजड़नि राय में रात कयो अखर जे ज़ेरियनि ॿेड़ियनि लोह में गटन कयस गाह सनकी संधी सूमरे हॾ न चाढ़ माह सरकियूं दुआ कजाह त भरम भारोड़िय रहे अखर सीन साजन कारण सुञ मर कबूले ससुई अंदर जिनी उञ पाणी उञो उनखे अखर शीन शमो ॿारींदे शब प्रिय बाकूं कढियूं मोट मराठी मेंढरा राणा कारण रब वाह 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 हलीमा तमाम सुठो कांग उडाय में काकिजा
अखर साध सब्र ऐं शुक्र खे काॾे आऊं कंदी आहियां जंहिं संदी सो त घुरिजे साणूं अखर तोए तालिबो कसर सूंह सर ई रूमीअ जी रिहाणी पहिरीं विञाइण पाण पोइ पसण पिरीअ तमामु खे सुठो हलीमा अॻियां जेके अखर आहिनि तोए खां पोइ उहे असां तव्हां खां बाद में ॿुधंदासीं ऐं हलीमा जो हाफ़िज़ो ॾाढो सुठो आहे ॾाढे सुठे अंदाज़ में पढ़ंदी आहे तरबियत ॾाढी माशाअल्लाह सुठी आहे हलीमा जी गॾो गॾु हुनजी स्कूलिंग बि हले थी ऐं मुख़्तलिफ़ हुनजा जेके बि स्कूल में बि प्रोग्राम्स थियनि था त हलीमा खे स्टेज मिलंदो आहे हुनखे स्पेस मिले थो ऐं मुख़्तलिफ़ स्क्रीन्स ते बि उहा अचे थी ऐं ॿाहिरि बि हूअं ई सॼे हैदराबाद में जेतिरा बि प्रोग्राम्स थियनि था त असां हलीमा खे ॾिसंदा आहियूं ऐं अनाउंसमेंट बि कंदा आहियूं ऐं एॾी वॾी जेका ऑडियंस वेठी हूंदी आहे एॾो वॾो क्राउड वेठो हूंदो आहे उहो सॼो ख़ामोश थी वेंदो आहे सिर्फ़ु हिन नंढड़ी हलीमा खे ॿुधण जे लाइ सो हलीमा ॾाढो सुठो तव्हांजो अंदाज़ आहे ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां पढ़ंदा आहियो बेत मुख़्तलिफ़ अॻियां वधूं था जी असां वटि ख़ालिद हुसैन LLB जो मां ॿुधाए चुकी आहियां स्टूडेंट आहे तव्हां खां थोरो मां पुछंदसि माशाअल्लाह सां LLB बि ॾाढी सुठी हिकिड़ी फील्ड आहे पहिरीं हालांकि एॾा स्टूडेंट इन तरफ़ कोन हूंदा हुया पर हाणे त माशाअल्लाह तमामु घणो क्राउड असां ॾिसूं पिया तव्हां भला LLB खे कीअं चूज़ कयो वाए ॿियूं बि त फील्ड्स हुयूं न जी ॿियो मेडिकल फील्ड मुंहिंजो वटि ऑप्शन हुयो अच्छा त उहा माना फैमिली जी चवण ते ऐं बाबा ऐं वॾे भाउ जी चवण ते LLB तरफ़ा आयुसि जी हा ऐं पंहिंजो बि पर्सनल शौक़ु हुयो त मां सुठी कंहिं इदारे में LLB कयां ऐं पोइ कंहिं जुडिशरी या ॿिए तरफ़ क़दम कयां ॿियो माशाअल्लाह ज़बरदस्त कीअं एक्सपीरियंस रहियो आहे माना हिकिड़ो साल तव्हांजो गुज़रियो आहे LLB कॉलेज में जी बेस्ट हुयो ऐं काफ़ी मुश्किलूं बि हुयूं आसानी बि हुया कुझु सिखण लाइ बि मिलियो मतिलबु साल सही रहियो ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु सुठो ऐं यकीनन स्टूडेंट जेको हुजे थो कंहिं बि फील्ड जो हुजे थो शुरूआति में त हुनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुख़्तलिफ़ चैलेंजिस आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ऑब्स्टेकल्स हुनजी लाइफ में अचनि था पर विद द टाइम ऐं उहो स्टूडेंट लाइफ जो जेको टेन्यूअर हुजे थो उहो टाइम हुजे थो उहो बि ख़ूबसूरत हुजे थो इंटरमीडिएट खां पोइ माना तव्हांजो फर्स्ट टाइम इहो सिलेक्शन थी वई कॉलेज में जी हा फर्स्ट मुंहिंजी ज़ियाउद्दीन कराची में थी हुई LLB में जी हा त उतां मां हफ़्तो ॾेढ क्लासिस वठी करे त पोइ बाबा मूंखे सलाह ॾिनो त अगरि तव्हांखे LLB करिणो आहे त कंहिं सुठे इदारे में कयो हींअर मुंहिंजो LLB हले पियो आहे फर्स्ट ईयर कंप्लीट कयो आहे जेको इदारो आहे मुंहिंजो डेनिंग लॉ कॉलेज उहा ऑफिशियली जेको रिलेटिव आहे उहा यूनिवर्सिटी ऑफ लंडन सां आहे ऐं त बाबा जो ई शौक़ु हुयो त तव्हां बसि कंहिं LLB कयो पिया त कंहिं सुठे इदारे में कयो उन मां ज़ियाउद्दीन लीव करे डेनिंग में अची वियुसि तमामु सुठो तव्हांजे कॉलेज जा केतिरा ई स्टूडेंट्स असां वटि आया आहिनि प्रोग्राम में वेठा आहिनि ऐं जेके प्रैक्टिस में आहिनि ॾाढे सुठे अंदाज़ में उहे प्रैक्टिस बि करे रहिया आहिनि होप फॉर बेस्ट खोड़ सारियूं तव्हां सां वधीक ॻाल्हियूं कयूं था पर नाज़रीन मां पंहिंजे इंट्रोडक्शन में ॿुधाए चुकी आहियां त अॼु म्यूज़िक बि आहे सो सिंगर मुर्तज़ा जी तरफ़ हलंदासीं अव्हां खां कुझु ॿुधंदासीं अदा छा सिलेक्शन आहे छा ॿुधाईंदव बाबा उस्ताद बुखारी जो गज़ल आहे ज़बरदस्त बिस्मिल्लाह दिल जे पुरशोक दिलास ते हलियायासीं हाँ दिल जे पुरशोक दिलास ते हलियायासीं सूंहवारनि जे सलामनि ते हलियायासीं हलियो न के हाकिम जो हुकुम सां ते हलियो न के हाकिम जो हुकुम सां ते ख़ालिद जागीराणी जे नियापन ते हलिया
मात समझा थो तो के मनावागे फिक्र रखे तू अजीज फनावागे मात समझा थो तो मनावागे मात समझा थो तो मनावागे फिक्र रखे तू अजीज फनावागे फिक्र रखे तू अजीज फनावागे मात समझा थो तो मनावागे मात समझा थो तो मनावागे तू जुगालू गालू गालू तू जुगालू तवील तारीखू तू जुगालू तवील तारीखू तू जो झूमो बदले चमन अजीज फनावागे मात समझा थो तो मनावागे मात समझा थो तो मनावागे बोसा बोसा तुझा बोसा वलर पखिल जाहा तुझा बोसा वलर पखिल जाहा शोकुई गण लगो जुगुन कोई गण लगो सुगुन वागे कि रखे तू अजीज फनावागे मात समझा थो तो मनावागे ओ कोई गण लगो जुगुन वागे ओ कोई गण लगो जुगुन वागे फिक्र रखे तू अजीज फनावागे मात समझा थो तो के मन वागे
ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ माशाल्लाह ऐं इलाही सुठी सिलेक्शन स्टार्टिंग बि ॾाढी सुठे अंदाज़ में तव्हां कई ऐं डेफिनेटली तव्हांजी हिन टीम जो साथ बि तव्हां सां इलाही ख़ूबसूरत आहे नाज़रीन असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था उनखां पोइ वधीक प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था प्रिंस बिस्किट जो साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट रोज़ानी ॿारनि में एतमाद पैदा करे थो कारी न वञिजो ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हिन वक़्तु तव्हां ताईं पहुची रहियो आहे ऐं सुठा सिंगर्स जॾहिं बि प्रोग्राम में हूंदा आहिनि त पोइ यकीनन प्रोग्राम इलाही घणो ख़ूबसूरत थी वेंदो आहे ॿियनि महिमाननि जो बि पंहिंजो हिकिड़ो इनपुट हुजे थो सो इन ई तरह अॼु खोड़ सारा महिमान मौजूदु आहिनि हलीमा जी तरफ़ पहिरीं थोरो अॻियां वधंदसि हलीमा अॼु स्कूल खां मोकल कई आहे माना प्रोग्राम्स हूंदा आहिनि त हलीमा मोकल कंदी आहे जी मूंखे प्रोग्राम तव्हांजो वणंदो आहे सुठो लॻंदो आहे Thank you. तंहिंजे लाइ असां छुटी कईसीं ज़बरदस्त। हिकिड़ो ॾींहुं कईसीं कहिड़ी ॻाल्हि थी पई हा हिकिड़ो ॾींहुं छुटी कई कहिड़ी ॻाल्हि थी वई माना हूअं त एॾियूं सारियूं छुटियूं थींदियूं आहिनि हलीमा हिकिड़ी छुटी कई त हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई अच्छा हलीमा पोइ स्कूल में माना छा एक्सक्यूज़ ॾींदा आहियो ॿिए ॾींहं ते टीचर पुछंदी हूंदी न त हलीमा छो कोन आया जी पुछंदी आहियां मां चवंदी आहियां वई हुयमि प्रोग्राम करणु चवंदी आहियां माशाल्लाह सुठो असां ॾिठोसीं टीवी में तव्हांखे सुठा प्रोग्राम कंदा आहियो ऐं छा तव्हां भले वेंदा की छुटी कंदा की उहो महिल न आहिनि कंदा ओके ज़बरदस्त ऐं ॿियूं फ्रेंड्स कुझु तयारु कयो पिया उन्हनि खे कुझु यादि वादि कराईंदा आहियो जी के के नातियूं सेखारियूं आहिनि के मौलूद के बेतम खां सेखारियूं आहिनि अच्छा जी चवंदी आहिनि लिखी ॾींदा की असां बि सिखूं ज़बरदस्त माना हलीमा हींअर खां ई पंहिंजे सर्कल में हिकिड़ी मेंटोर तौरु कमु करे रही आहे सो हलीमा अॻियां भला हींअर कहिड़ी क्लास में आहियो हींअर 6 में 6 में आहियो माशाल्लाह माशाल्लाह अच्छा जी तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि LLB जा स्टूडेंट आहियो ऐं LLB हिकिड़ी ॾिठो वञे त उनजे लाइ डेफिनेटली हिकिड़ो टाइम रिक्वायर्ड हूंदो आहे ऐं चवंदा आहिनि त जेको MBBS जो स्टूडेंट आहे उनखे घणो टाइम स्टडी खे ॾियणो पवे थो पर ईअं कोन्हे को हर फील्ड में हर स्टूडेंट खे तमामु घणो टाइम ॾियणो पवे थो केतिरो टाइम ॾींदा आहियो पंहिंजी पढ़ाई खे पढ़ाई क्लासेस खां अलावा त पंहिंजो पार्ट टाइम इन में 7 खां 8 घंटा हिकिड़े ॾींहं में ॾींदो आहे पढ़ाई खे ऐं क्लासिस बि हूंदा आहिनि 5-6 घंटनि जी क्लासिस बि हूंदा आहिनि ऐं 5-6 घंटा बाद में एक्स्ट्रा टाइम बि ॾींदो आहे पढ़ाई तमामु सेल्फ सुठो स्टडी ओके जी अच्छा हूअं स्केड्यूल छा हूंदो आहे रोज़ जी बुनियाद ते टाइम टेबल तव्हांजो कीअं हुजे थो तव्हांजे कॉलेज खे मिलाए करे ऐं तव्हांजूं एक्स्ट्रा जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे कीअं हुजनि थियूं एक्स्ट्रा सुबुह 10 खां वठी करे शाम 5 बजे ताईं क्लासिस हूंदा आहिनि ऐं उन खां बाद वापसि ईंदा आहियूं पंहिंजे जॻह ते उन खां पोइ शाम जो वरी लाइब्रेरी ईंदो आहे सिंध म्यूज़ियम हिते लाइब्रेरी में वेही करे दोस्तनि सां गॾु पढ़ंदो आहे कचारी करे टाइम स्पेंड करे वरी राति जो वापसि कर वरी 11-12 बजे सुम्ही करे सुभाणे सुबुह जो वरी यूनिवर्सिटी अच्छा ज़बरदस्त माना उहो सॼो ॾींहुं स्टडी में तव्हांजो गुज़रे थो मोस्टली माना जी हा मोस्टली सर्कल जेको हले पियो ज़िंदगी जो स्टडी लाइफ हले पियो ओके जी हालत ज़बरदस्त अच्छा हुन खां अलावा ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू पढ़ी पढ़ी बि तंग थी वेंदो आहे केतिरा लॉज हाणे किताब पढ़जनि या आउटलाइन जेका मिलंदी आहे उहा बि सॼी जेको आहे कवर करण खां पोइ चाहींदा आहियूं त थोरो माना अलॻि बि एक्टिविटीज़ हुजनि फिलोसफी जी तरफ़ ईंदो आहे बुक्स वग़ैरह पढ़ंदो आहे फिलोसफी जा ॿिया जेके अदीब आहिनि सिंध जा दानिश्वर आहिनि उन्हनि जा बुक्स हूंदा आहिनि उहे पढ़ंदो आहे पार्ट टाइम ज़बरदस्त फिलोसफी माना इंट्रस्ट रखो था जी हा फिलोसफी में पोइ फिलोसफी अव्हांजी नज़र में छा आहे फिलोसफी इंसान खे वधीक ॼाण ॾिए थी हलण में सिखण में फिलोसफी अगरि फिलोसफी जी दुनिया में इंसानु अचे थो त पोइ दुनिया जी जेकियूं चीज़ूं आहिनि एक्स्ट्रा उन्हनि मां निकिरी वञे थो इंसानु सही सही साइंस हिकिड़ी तरफ़ फिलोसफी हिकिड़ी तरफ़ मूंखे फिलोसफी इलाही वणंदो आहे इलाही माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा जी अवाम सुठो इलाही ॻायो था ईअं आवाज़ु चवंदा आहिनि त उहा रब जी देन आहे हर कंहिंजो आवाज़ु ख़ूबसूरत न हूंदो आहे अवां कॾहिं खां ॻाइणु शुरू कयो ऐं कीअं सोचियो त मूंखे हिन तरफ़ वञणु घुरिजे हिकु सिंगर थियणु घुरिजे असल में ॻाल्हि इहा आहे असांजा जेके वॾो भाउ आहे मुंहिंजो उहो बि सिंगर आहे ऐं उन खां अलावा मुंहिंजा चाचा जेके आहिनि उहे शौक़िया ॻाईंदा आहिनि पोइ बसि मूंखे तक़रीबन 12 साल हिन फील्ड में थिया आहिनि अच्छा हा मुंहिंजे बचपन खां माना जॾहिं थोरो असांखे होश आयो त असां बि ॾिठो त भला असां चयो भला असां बि थोरो पर अलाह साईं असांखे ॾात ॾिनी सो वरी सिखिया वरितीसीं नवाब शाह मां
अच्छा पोइ वरी गज़ल गीत जी बि सिखिया वरितीसीं पर रूहानी जेको आहे मुंहिंजो उस्ताद मास्टर मंज़ूर आहे मां मास्टर मंज़ूर जो तव्हांखे ॿुधायो आहे सही हा बिल्कुलु बिल्कुलु मास्टर मंज़ूर साहिबु ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻायो आहे अच्छा उन खां अलावा हीउ जेको हारमोनियम आहे हिनखे माना घणा माण्हू बाजो बि चवंदा आहिनि हक़ीक़त में आहे बि सो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे वॼाइण ऐं चवंदा आहिनि त पूरी पूरी ज़िंदगी माण्हू जी खुटी वेंदी आहे ऐं राग ऐं उन सभिनीनि शयुनि खे सम्झण जे लाइ उहा ज़िंदगी बि घटि हूंदी आहे फर्स्ट टाइम कॾहिं वॼायो फर्स्ट टाइम आऊं वॼायो हुयो तक़रीबन 2012 में सम्झो छो जो हिन खे माना हथ रखण बि इहो उस्ताद ई सेखारींदा आहिनि जी जी छो जो हिन खे वॼाइण हाणे आम माण्हू त कोन वॼाए सघंदो पर जेको वरी हिन जी स्ट्रगल कंदो त सिखी वेंदो को सही आम माण्हू त ख़राबु करे विझंदो वरी हिन ते कमु कराइणो पवंदो अच्छा तव्हां पंहिंजे उस्तादनि जो ज़िक्र ज़रूरु कजो नवाब शाह जो तव्हां ज़िक्र कयो ऐं पंहिंजी उहा सिख्या कीअं हुई स्टार्टिंग वारो टाइम कीअं हुयो उस्ताद आहे मुंहिंजो इमदाद मीरासी अच्छा माशाल्लाह मेहदी हसन जे ख़ानदान खां आहे पोइ उन्हनि खां पहिरियां अदा धागो बदिरायो उन्हनि खां पोइ वरी अदा वारनि चयो त ठीकु आहे तव्हांखे सिंगिंग ते शौक़ु आहे त तव्हां पोइ धागो वागो बदिरायो जी पोइ वरी असां उन्हनि खां धागो बदिरायो पोइ 7 साल असां सिर्फ़ु जस्ट गज़ल गीत जी सिर्फ़ु सिखिया वरितीसीं उहा मिज़ाजी त हाणे हर को ॻाए थो पर असां बसि माना हिन जी प्रॉपर वरिती हुईसीं जी ज़बरदस्त अच्छा असांजा भर वारा जेके मुल्क जा सिंगर्स आहिनि पूरी दुनिया में जीअं पाकिस्तान जे सिंगर्स जो नालो आहे ईअं ई उन्हनि सिंगर्स जो बि नालो आहे ऐं सिंगिंग उहा वाहिद शइ आहे माना आर्ट उहा वाहिद शइ आहे जेका कंहिं बि बॉर्डर्स जी मोहताज न हूंदी आहे श्रेया घोषाल जी हिकिड़ी मां वीडियो ॾिठी उन में हुन चयो त हिकिड़ो मुंहिंजो कॉन्सर्ट हुयो ऐं मुंहिंजी जेका बजट वग़ैरह सॼी मां वठी चुकी हुयमि मूंखे वञिणो हुयो पर मुंहिंजो गलो तमामु घणो ख़राबु हुयो ऐं उन हिकु ॾींहं में ई मां जेको आहे न रिकवर कयो उन हिकु ॾींहं में ई मां पंहिंजे गले खे सेट कयो त उनजे पोयां ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु प्रैक्टिसिस हूंदियूं आहिनि रियाज़ हूंदो आहे ऐं चवंदा आहिनि त हर जेको ॻाइणो हूंदो आहे उहो रियाज़ करे थो पोइ तव्हांजो कीअं हूंदो आहे केतिरो रियाज़ कंदा आहियो रोज़ जी बुनियाद ते कंदा आहियो बसि प्रोग्राम हूंदा आहिनि त पोइ त वरी लेट नाइट ज़ाहिरी आहे वापसी थींदी आहे जी जी सुबुह जो त पोइ वरी अगरि गलो कमु कंदो आहे त पोइ रियाज़ बि कंदा आहियूं छो जो हुते सॼी राति ॻाइणो थो पए त पोइ वरी गलो अगरि साथ ॾींदो आहे त ॻाईंदा न त पोइ वरी रियाज़ हा हा रेस्ट करे वरी पोइ हिकु ॾींहुं छॾे वरी पोइ कंदा आहियूं ओके जी ज़बरदस्त तव्हां खां वधीक कुझु ॿुधंदासीं सुघड़ अली अकबर चांडे जी तरफ़ अॻियां वधंदासीं जी चाचा छा ॿुधाईंदव वधीक अदी हाणे तव्हांखे नसीहत जो बेतौरी बि त हुजे जेकी घुरणो पंहिंजे रब खां घुर तूं ॿियनि जे अॻियां हथ टंगण खे छॾे ॾे पिनण मान अॼु ताईं भरिया पल कंहिं बि सॼण थी सियाणो पिनण खे छॾे ॾे अथई नियाणियूं पंहिंजूं जे तोखे पियारियूं त ॿियनि जे नंगनि ॾे तकण खे छॾे ॾे ॾाढनि ते त कावड़ चढ़ई कोन थी पर मिसकिननि मथां मुछ वटण खे छॾे ॾे गुटका पान पुड़ियूं अथई जीअ जो जोखो सिगरेट चर्स चिलमन छिकण खे छॾे ॾे जिन जे राह रस्ते ॾे वञिणो जे नाहे तन जा पंध पेचरा पुछण खे छॾे ॾे हुजे माण्हू जंहिंजे ॼमण खां जे वाक़ुफ़ खोले ॾंद उन जा ॾिसण खे छॾे ॾे मिले जाते मुहबत ऐं इज़त न तोखे उन्हनि जे अङण ते वञण खे छॾे ॾे सिंधी सुर भिटाई जा ॻाइणा छॾे विया सही सिंधी सुर भिटाई जा ॻाइणा छॾे विया डिस्को डी बि किन जे ॿुधण खे छॾे ॾे काफ़ी अॼु जा शाइर कची कनि पिया शाइरी तूं अहिड़ी शाइरी अकबर लिखण खे छॾे ॾे लतीफ़ साईं जो राग हाणे घटिजी वियो आहे तमामु इन जे करे मुंहिंजो थोरो ध्यानु ॾियनि असांजा दोस्त नवां जवान फ़नकार त लतीफ़ जो सुर ई पंहिंजो आहे लतीफ़ जो किरदार ई पंहिंजो आहे जी लतीफ़ साईं सही पिया चओ सुठी सिलेक्शन जॾहिं बि हुजे थी त पोइ सुठा माण्हू ॿुधणु पसंदि कनि था अच्छा तव्हां खां वधीक कुझु ॿुधंदासीं छा ॿुधाईंदो जी साल में असांखे हाज़िर नसीब थींदी आहे माशाल्लाह माशाल्लाह दरगाह ते सो इंशाल्लाह जहिड़ो असांजो हाल आहे जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह
जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण जी जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण कर काकार कतण जी कर काकार कतण जी कर काकार कतण जी जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण कर काकार कतण जी कर काकार कतण जी कर काकार कतण जी जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण नहीं धरी दई धूड़ में अला नहीं धरी दई नहीं धरी दई धूड़ में अला नहीं धरी दई धूड़ में अला ओए कफन दी दई लटो ओ कफन दी दई लटो जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण ओ पटपटी हर बाप थो छड़े पटपटी हर पटपटी हर बाप थो छड़े पटपटी हर बाप थो छड़े पोए पिटी दे मथो ओ पोए पिटी दे मथो काकार कतण जी कर काकार कतण जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण कर काकार कतण जी कर काकार कतण जी कर काकार कतण जी जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण जी अदियूं शाह लतीफ चे अला बिट जो घोट अदियूं शाह लतीफ चे अला बिट जो घोट लतीफ चे अला ओ मेलो छड़ जे मतो मेलो छड़ जे मतो जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कर काकार कतण जी कर काकार कतण जी कर काकार कतण जी जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण जो सिज लथो कर काकार कतण जी कर काकार कतण जी वाओ इलाही सुठो इलाही खूबसूरत माशाल्लाह वक्त थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक शो सो पहिरियां असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था ऐं हिन प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे
प्रिंस बिस्किट जो प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी ऐं चॉकलेटी ज़ाइको मौजूदु आहे। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट तयारु कयो वियो आहे। अच्छा, लाइव कॉलर मौजूदु आहिनि। पहिरीं आउं उन्हनि खे प्रोग्राम में शामिलु कयां थी, पोइ पंहिंजे महिमाननि जी तरफ़ अॻियां वधंदसि। हेलो जी, अस्सलामु अलैकुम। जी, तव्हांखे वेलकम चऊं था। पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां शामिलु थिया आहियो प्रोग्राम में? सलीम रज़ा छोटो ॻाल्हायां पियो, ॻोठाणी बदल छोटो सचमेल खां। अदब हलीकार चऊं था, छा चवणु चाहींदव? माशाल्लाह प्रोग्राम आहे ॾिसण में तमामु बहितरीन लॻंदो आहे। सुबुह मेहरान प्रोग्राम तक़रीबन 12 खां 13 साल थिया था ॾिसंदा रहूं था। माशाल्लाह माशाल्लाह। छा चवणु चाहींदव अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां? अॼु नंढड़ी हलीमा वेठो आहे, असां हुनजे अमृतसर आवाज़ में हुन सां असां नात ॿुधणु चाहियूं था। ओके जी, ओके, थैंक यू। तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था। ऐं हलीमा, तव्हां खां असां खोड़ सारा अॼु बेत ॿुधंदासीं। कोई नंढो बेत जेको हलीमा खे इलाही घणो वणंदो हुजे, मां चाहींदसि त उहो ॿुधायो। लोक अदब ते शाइरी थी ॿुधायां, जंहिंमें लोक अदब पंहिंजो तारीफ़ थो ॿुधाए। लतीफ़ी लात आमू में तंबूरे जी तव्हां राहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। कहीं सूफ़ी कहीं सालिक सन्यासी वटि मूंखे ॻोल्हियो, सपूरनि जन जसीननि जी अकासी वटि मूंखे ॻोल्हियो। जनम ओताक आ मुंहिंजो, दुखी दिलियनि जो ठार आहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। ॾिनो ई ॾात वारनि ई रिढारनि मूंखे रंग आहे, जेके जुती न पाइनि था न ओढियल सारो अंग आहे। उन्हनि जी अकुल मंदी सां कयो वेंदो मां तयार आहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। लुखूं झोला लॻनि जाथे मिलां मां तन ई हंधनि ते, मूंखे सांढे रखनि मारू पहाड़नि वारे पंधनि ते। सिंधु दरियाह जी सीरुनि मुंझां तरंदो मां तार आहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। मूंखे तूं बि न बोणी ॾे या ॿुध सुरंदे जे साज़नि में, मूंखे मोरो करे ॻाइनि सुठे सुहिणे आवाज़नि में। मुंहिंजो आचाह चपड़ीअ सां ऐं यकितारे जो यार आहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। मूंखे किंझर या कारूंझर तोड़े कश्मोर में ॻोल्हियो, मिला मुंहनि दड़े ते मां मूंखे भंभोर में ॻोल्हियो। थरीलो थाक आ जिन जो उते मौसम बहार आहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। मुंह में लीला चने सर ऐं मुहाणो मोरड़ो, मुंह में घणाई इश्क जी मूं वटि न ॼाणो थोरड़ो। मुंह में आसूर ससीअ जो माई सुहिणी निहार आहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। मूंखे हुनर पहाके या बुझारत में अची ॻोल्हियो, कहीं सुघड़ सियाणे जी इबारत में अची ॻोल्हियो। वाई काफ़ी करे ॻाइनि माई सुहिणो सिंगार आहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। ॾिठियूं मां टीह अखरियूं समूरा बेत वाक़ियाती, बझारा ॿोल ॿोलीअ में मिजाज़ी तोड़े सिफ़ाती। जमालो गीच सेरा ऐं ख़ुशी वारी खिकार आहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। ज़माने बादशाहनि ऐं वज़ीरनि जो ज़िक्र मुंह में, बिलावल शाह इनायत ऐं सचल वारो फ़िक्र मुंह में। उआ उआ करे रहुआ माई ॿधड़नि जो ॿार आहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। मूंखे सलात जे बानी लिखियो आजिज़ लाशारी आ, ॿुधाही ॿोल जे मुंहिंजा मिली तंहिंखे भारी आ। अदब जो आस्ता मूं वटि न मां गिला ऐं गार आहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, लोक अदब जी जेकॾहिं डेफिनेशन तव्हांखे सही माना में सम्झणी हुजे त हलीमा जो ही बैत ॿुधी वठो, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में सम्झ में ईंदी। अच्छा, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदमि ख़ालिद। अव्हां माशाल्लाह हिकिड़ी लॉ जी फील्ड में आहियो ऐं एज़ ए स्टूडेंट तव्हां जूं डिफरेंट एक्टिविटीज़ यू आर वेरी स्टूडेंट आहियो, पर अव्हां जी जेका वाबस्तगी आहे उहा कश्मीर सां आहे। ऐं कश्मीर कंदकोट इहे सभु इलाही हार्ड एरियाज़ आहिनि इन तरफ़ जा।
उतां जे स्टूडेंट्स जूं तव्हांजे नौजवाननि जूं छा सम्झो था कहिड़ियूं मुश्किलातूं आहिनि ऐं उतां खां हेसी ताईं अचण जो जेको सफ़र आहे उहो केतिरो ॾुखियो आहे? जी इलाही मुश्किलातूं आहिनि उते जेके स्टूडेंट्स आहिनि मैट्रिक खां बाद उन्हनि खे जो सुठी स्कूलिंग नाहे मिलंदी, नर्सरी में बि उन्हनि खे जेका एजुकेशन वारी लेवल आहे उहा नाहे मिलंदी। त पोइ मुंहिंजी कोशिशि हूंदो आहे ऐं मुंहिंजे ॿारनि जी इहा ई कोशिशि हूंदो आहे, जॾहिं बि मां ॻोठु ईंदो आहियां 2-3 महीननि में, त मां उते ॻोठ वारनि खे तबलीग कंदो आहियां त बाबा तव्हां अचो पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। हैदराबाद थियो आहे ऐं खैरपुर थियो आहे, जिते बि माना बैचलर्स रहनि पिया उन्हनि खे ॿाहिरि कढो। ॿारनि जी एजुकेशन जेके डिस्ट्रिक्ट कश्मीर में जेके हालतियूं आहिनि उन्हनि जो सबबु हिकिड़ो ई आहे त एजुकेशन कोन्हे माण्हुनि में। असांजो इहो ई हिकिड़ो ई मतिलबु हूंदो आहे त माण्हुनि खे कढूं तालीम जी तरफ़, ऐं तालीम थींदी त शइ बहितर थींदी। तव्हां सही पिया चओ, बिल्कुलु। ऐं उते लाइब्रेरी वग़ैरह जी सिस्टम कोन्हे पंहिंजो डिस्ट्रिक्ट कश्मीर कंदकोट में। शागिर्दनि में इलाही मुश्किलातूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, ऐं जेके निकिरियूं अचनि थियूं हिते हैदराबाद में हॉस्टल में रहनि था, मां उन्हनि ॾे बि वेंदो आहियां हॉस्टलनि में। इलाही जेके कश्मीर ऐं कंदकोट मां जेके ईंदा आहिनि पढ़नि, मां उन्हनि सां इलाही प्यारु कंदो। सही सही, माना कनेक्टेड रहो था उन्हनि सभिनीनि सां। जी ग्रुप वग़ैरह आहे, स्टूडेंट कमेटी आहे, उन जो मां पाण ठाहियो आहे। सही, कश्मीर कंदकोट स्टूडेंट कमेटी उहा मां पाण ठाहियो आहे हिते हैदराबाद में। जॾहिं कश्मीर में बदमन इहो हुयो इलाही, त उन में असां रैली हिकिड़ी अरेंज कई हुई हिते हैदराबाद में, त हज़ारनि जी तादाद में स्टूडेंट आया हुआ कश्मीर कंदकोट जा, ॿिए जेके आसपास इलाइक़नि जा, समूरी सिंध जा, उन्हनि जॉइन कयो तव्हांखे? जी हा, वकील ॿाहिरनि जॉइन कयो उहा रैली, ऐं असां टीचर आहिनि हैदराबाद में, उन्हनि बि इलाही शमूलियत की असांजे रैली। माना जिते जिते तव्हांजो बस पुॼे थो त उते तव्हां जेको पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन्स ॾियो था, तालीम जे हवाले सां या अमन जे हवाले सां, जिते बि उते सोशल मीडिया ते असां वग़ैरह इहो जिते बि नाइंसाफ़ी थींदी आहे उते। ओके जी, ओके, ज़बरदस्त, सुठो कमु कयो पिया। अच्छा, अली अकबर चांडियो साहिबु, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि, छा ॿुधाईंदव वधीक? अदी लतीफ़ साईं जा 2-3 बेत ॿुधायां थो सुर कामोड मां। वाह वाह, बिस्मिल्लाह। जाम तमाची जो किस्सो तमामु मशहूरु आहे, नूरी जाम तमाची। जाम तमाची जेको आहे ठटे जो हाकिम हो, ऐं नूरी मुहाणी हुई, मच्छू मारींदी हुई कीझुर में। जी हा। हिकु दफ़े बादशाह सैर सफ़र ते निकितो, घुमंदा, राति जो टाइम हुजे, कीझुर में हुनखे बाहि ॿरंदे नज़र आई। हाणे उते लतीफ़ साईं फरमाए थो त कीझुर में बाहि ॿरी, हेॾी वेर के आओ, नकी बरन विझजो, नकी चंड उहाओ, लथो पांद मुहाओ, मईअ चढ़ंदे मकुड़ी। मकुड़ी ॿेड़ी खे चइबो आहे। पुछा थो करे त हीअ राति जे वॻड़े में बाहि पाणी में कीअं थी ॿरे पई, त नौकर बाना चवनिसि था साईं इहा मुहाणी आहे छोकिरी, उनजे मुंहं तां पर्दो लही वियो हूंदो, उनजो तजिलो तव्हां ॾिठो आहे। चई ठीकु आहे, इन्हनि माण्हुनि सभिनी खे सुबुह जो कठे कयो। जी जी। सभु सिंगार करे अचे, सुबुह जो कठे थियूं। जाम साहिबु आयो, अचे वेही ॾिसी चवे थो त हथें पेरें आरखिणे मुंहुं न मुहाणी, जीअं सबो विच सुरंदड़े, तीअं राणियुनि में राणी, समय सुञाणी, ॿीड़ो ॿधुसि बांह में। चई हीअ त हिननि जी जिन समो ई नथी लॻे, हीअ त का जामज़ादी आहे, ऐं मां हिन सां शादी कंदुसि, मूंखे ॾियो। मुहाणा तमामु ख़ुशि थिया। हाणे असांजी बादशाह सां जेकॾहिं रिश्तो थिए त ॿियो छा खपे। हाणे हिते लतीफ़ साईं फरमाए थो त कारियूं कोझूं कुवड़ियूं, मूर न मोचारियूं, वठी वेठियूं वाट ते, खिखीअ जूं खारियूं, उन्हनि जूं आरियूं, जाम समेरीअ केरु सहे। ॿुधाएसि थो उन्हनि जा पार, तूं इन्हनि खां कीअं थो वठी बियो। वरी चए थो कारियूं कोझूं कुवड़ियूं, मुंहं मेरियूं मेयूं, भाकुर पाए भन खे पाणीअ में पेयूं, चए थो जे साम समय वेयूं, तन खे उल्को न आहे को बि। हाणे जेके मुंहं जे हिन में साम में ईंदियूं, तव्हां उन्हनि जे मथां को हर्फ़ न रखिजो। चए थी खिखी हाणियूं खारियूं, छिछी हाणा छॼ, पांद जनी जे पांदसी, लॻो त थिए लॼ, समो ॼाम सुहज, उभो करे उनसी। चई मूंखे क़बूल आहे। हाणे नूरी थी ॻाल्हाए त मूंखे जो तूं वठी वेंदे पंहिंजी माड़ी में विहारींदे, तुंहिंजूं उते ॿियूं जेके शहज़ादियूं वेठियूं आहिनि उहे त तूं ॾिसी वरी मूंखे छॾे ॾे। हाणे चए थी मुंहुं में ऐब ॾाढा थी। छा थी चए? तूं समो आऊं गंदरी, मुंहुं में ऐबन वीह, पसी में की धीअ, मतां मांगर मटिए। तूं समो आऊं गंदरी, मुंहुं में ऐब
अपार पसी लिय लिगार मता मांगर मटिए तू समो आऊं गंदरी मुंह में ऐ बन लख का मुंह में ऐ बन लख हिने मुझे हिन हाल जी तोखे सब परख कारण रब अलक मता मांगर मटिए तू समो आऊं गंदरी मुंह में ऐ बन कोड़ कोड़ मना किरोड़ मुंह में ऐ बन कोड़ पसी खिखी खोड़ मता मांगर मटिए असां जूं खिखियुनि जा वॾा मच्छी नंढड़ी खे खिखी चइबो आहे उहे खोड़ लॻा पिया आहिनि उन्हनि खे ॾिसी ऐं तुंहिंजो रुख मटिजी वञे ईअं न कजांइ पोइ बि चएसि थो त न आऊं तोखे पंहिंजी शहज़ादी बणाईंदुसि तूं को उल्को न कर हाणे जॾहिं वठी थो वञेसि पंहिंजे माड़ीअ में त नूरी में बि इहा हिकमत रखियल हुई जो सुञाणे पई त हिते मूंखे कीअं गुज़ारणो आहे हुते कीअं पई गुज़ारियां हाणे उते जो वई त पंहिंजा पहिरियों वारा कम छॾे ॾिनई चए थी त न वढे न विकिणे न मारे न धारे मच्छी खे वढंदी विकिणंदी न न वढे न विकिणे न मारे न धारे खारो विधाई खूह में नृतू निहारे साई पर पारे जा घर समेजे सपजे न वढे न विकिणे न की खणे मिखारे उहज सुहज साइमियूं धुरिया न धारे साइमी ताराजियूं धुरिया न धारे साई पर पारे जा घर समेजे सपजे न वढे न विकिणे न खिखीअ लाए हथ कर नायो केतिरियूं मिड़ोई कनि मिनथ जा समय विहारी सथ तंहिंसां रीस न कंदियूं ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु ख़ूबसूरत नाज़रीन असां ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं था ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी ऐं चॉकलेटी टेक्सचर मौजूदु आहे तव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं हिन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट तयारु कयो वियो आहे नाज़रीन अॻियां वधूं था ऐं ब्रेक खां पोइ असां चाहींदासीं त जेके असां वटि सिंगर मौजूदु आहिनि मुर्तज़ा उन्हनि खे टाइम ॾियूं जी वधीक छा ॿुधाईंदव छा सिलेक्शन आहे तव्हांजी ख़ूबसूरत गज़ल आहे तव्हांजी जी बिना जे खुदा ॾिसे थो निंडूं असांजो जलावत थई असांजे तन ते अञा पियो ठल असांजे तन ते अञा पियो ठल विछोड़ो जण को अच्छो कफन बिना जे दाद से थो निंडूं जलावत थई असांजे तन ते अञा असांजे तन ते अञा पियो जल विछोड़ो जण को अच्छो कफन बिना जे खुदा ॾिसे थो निंडूं असांजो जलावत थई
अची तूं बिना वज़ू जे ऐं असांजे दिल जे मुक़ाम अंदर नथा अची तूं बिना वज़ू जे ऐं असांजे दिल जे मुक़ाम अंदर उते असांजो थई इश्क बुज़ुर्ग उते असांजो थई इश्क बुज़ुर्ग शहीद सूफ़ी थियल दफ़न थई बिना जे खुदा ॾिसे थो निंडूं असांजो जलावत थई असांजे तन ते अञा पियो ढल असांजे तन ते अञा पियो ढल विछोड़ो जण को अछो कफन बिना जे खुदा ॾिसे थो निंडूं असांजो जलावत थई ही समुंड जहिड़ी उछल जवानी ऐ कंवल नदीअ में आंसू तुझी ही समुंड जहिड़ी उछल जवानी ऐ कंवल नदीअ में आंसू तुझी लहर लहर लिबास तुझो है लहर लहर लिबास तुझो ऐं समुंड नीरो सॼो बदन थई बिना जे खुदा ॾिसे असांजे तन ते अञा पियो ढल असांजे तन ते अञा पियो ढल विछोड़ो जण को अछो कफन बिना जे खुदा ॾिसे थो निंडूं असांजो जलावत हाली त जियां हाली त जियां तूं खिली थी ऐ खिली त तण ते पखी लहन था घुमी त पायल जियां छिजी थी ऐ खिली त तण ते पखी लहन था संभाल पंहिंजो वजूद कोरो ऐ संभाल पंहिंजो वजूद कोरो ऐं समुंड नीरो सॼो बदन बिना जे खुदा ॾिसे असांजे तन ते अञा पियो ढल असांजे तन ते अञा पियो ढल विछोड़ो जण को अछो कम बिना जे खुदा ॾिसे थो निंडूं असांजो
इलाही सुठो, इलाही ख़ूबसूरत, माशाल्लाह माशाल्लाह, इलाही सुठी सिलेक्शन आहे तव्हांजी। ऐं नो डाउट सुठी सिलेक्शन जंहिंजी हूंदी आहे, हुन जो मतिलबु आहे त उहो सिंगर जेको आहे ॿुधे सुठो थो। सो मां ज़रूरु पुछणु चाहींदमि, मोस्टली कंहिंखे ॿुधंदा आहियो? तव्हांखे ॿुधायो त मास्टर मंज़ूर तव्हांजा रूहानी? हा, रूहानी माना बसि स्पेशली आहिनि माना उस्ताद उहे। पोइ उन खां अलावा त वरी जिन खां अञा वधीक आहिनि, मैडम आबदा थी, मैडम हुमेरा चना थी, बसि इन्हनि खे बि कॾहिं कॾहिं ॿुधंदा आहियूं, पर बसि तक़रीबन मास्टर मंज़ूर बसि। माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। कुझु चवणु चाहींदव? माना सिंगिंग जेको आहे सो जॾहिं बि सुबुह में राण जी ॻाल्हि कंदा आहियूं त राग रंग जेको हूंदो आहे उहो सिलेक्टेड हूंदो आहे, सुठो हूंदो आहे। तव्हां ॾिसंदा रहंदा आहियो हिन स्क्रीन खे, छा चवणु चाहींदव? बिल्कुलु तमामु सुठो प्रोग्राम हलंदो आहे। इन में जेके सुघड़ अचनि था, फनकार अचनि था, या काफ़ी अहिड़ा दोस्त बि अचनि था जेके अहिड़ियूं नसीहती ॻाल्हियूं ॿुधाइनि था जिन मां हर हिकु आम माण्हूअ खे बि फ़ाइदो मिले थो। ऐं असां तमामु शौक़ सां ई प्रोग्राम ॿुधंदा आहियूं ऐं शामिल बि थींदा आहियूं। असांजी नंढड़ी मुंहिंजी न्याणी बि तमामु पसंदि कंदी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, माना तव्हांजी पूरी फैमिली ॾिसे थी। अच्छा, अव्हां ओताक वारे प्रोग्राम में बि वेहंदा आहियो? जी जी, उहो प्रोग्राम बि ॾाढो ज़बरदस्त हलंदो आहे, उनखे भला कीअं ॾिठो अथव? जदीद ओताक उते बि ईंदा आहियूं असीं ओताक में। हा हा बिल्कुलु, तव्हां ईंदा आहियो त उहो प्रोग्राम कीअं लॻंदो आहे? उहो बि तमामु भलो प्रोग्राम आहे। ईअं सम्झो त एतिरो दुनिया में मशहूरु आहे, इलाइक़नि में माण्हू जेके दोस्त परे ओरे वारा ॾेह परॾेह वारा ॾिसनि था, तमामु मशहूरु आहे असांजो इहो प्रोग्राम। असांजी ओताक तमामु सुठा सुघड़ अचनि था, सुठा फनकार अचनि था ऐं उनजी तमामु साराह कनि पिया दोस्त। ॾिसंदा आहिनि, जाम ॾिसनि था, टेलीविज़न ते त ॾिसनि था, अॼुकल्ह वरी मोबाइल जो दौरु आहे, मोबाइल में ॾिसनि था, उहे वरी असां ॾे मोकिलींदा आहिनि त बाबा ही तव्हांजा प्रोग्राम जेके हलनि पिया था मेहरान टीवी जा, असांजी ओताक तमामु ज़बरदस्त प्रोग्राम थियो हले। ज़बरदस्त जी ज़बरदस्त। वधीक छा कहिड़ो बैत ॿुधाईंदो, को नसीहती बैत? हाणे असांजे हिन सिंध में पहाका ऐं चवणियूं हूंदा हुआ। चवणी ते ॻाल्हि, पहाके ते ॻाल्हि, उन ते हिकिड़ो बैत अर्ज़ु कयां थो त ट्रूह मां गिदरो न थिए, सवें ॾिजनि वास वलिन, अक मां अंब न थिए, तोड़े प्यारेस खीर पाड़ुनि, गुगर मां गेदूड़ो न थिए, भले हुजे गॾु गेदूड़नि, चोर चुगुल कूड़ो ऐं कंजूस बि टोल इन्ही टलजनि, चङाई न थींदई चइनी मां, तोड़े प्यारे न रत रगुनि, मुंहं ते कंदा मुशाबिहत, पर पुठ गिलाऊं कनि, जे घेतला थींदई घरनि में त विझंदई नज़रूं मंझि नगनि, भले किरोड़े कसम खणनि त बि एतबार न कजांइ अकबर चवे। पर सही कारो बधु कमरे सां रंग न मटे, पर आदत मटे ज़रूर, अणवकूफ़ आदमीअ जो बि अदा इहो अथई मज़कूर, इन मां फैज़ न मिलंदी फज़ीलत, मिठा तोखे मूर, बुरी संगत जो बुरो नतीजो, इहो अकबर अथई दस्तूर, अहिड़े दोस्तनि खां रह दूर, मतां पोइ पिशेमान थिए। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ख़ालिद अव्हां जी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं तव्हांजूं एक्टिविटीज़ ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां बयानु कयूं ऐं सुठो बुझे थो त तव्हां मिसाल जे तौर ते कंहिं ॾुखे इलाइक़े मां निकिरो था त ॿियनि स्टूडेंट्स जे लाइ तव्हां घटि में घटि जिथे मदद थी सघे उहा ज़रूरु कजे। अव्हां पंहिंजे स्कूल लाइफ में पंहिंजे हुन स्कूल खे कीअं ॾिठो आहे? मुंहिंजे ख़्याल सां इलाही स्कूल उते मौजूदु त आहिनि पर फंक्शनल कोन आहिनि, या जीअं मैट्रिक खां पोइ कॉलेज जी तरफ़ स्टूडेंट वञे त कॉलेज उते असांखे फंक्शनल नथा नज़र अचनि। जी न, मां बेसिकली 1 क्लास खां वठी करे मैट्रिक ताईं स्कूल अटेंड कया पंहिंजा रेगुलर बेस ते, ऐं उन खां बाद जॾहिं कोरोना वायरस आई 2021 में, त उन खां बाद फस्ट ईयर में मां हिते आयो पंहिंजो 23 ॿार 23 में हैदराबाद में एकेडमिक पंहिंजो जर्नी स्टार्ट कई आहे। उन खां बाद हिते तयारी तो मेडिकल कयूं, क्लासिस बि वरिता मेडिकल जा, लेकिन मेडिकल में ॾिठोसीं त काफ़ी मुश्किलातूं अचनि पियूं, त पोइ टीचर मिलियो मूंखे हिते हैदराबाद में, एडवोकेट सर अमित। उन मूंखे सलाह ॾिनी त तव्हांजी जेका इंट्रस्टिंग आहे, तव्हांजी जेकी ख़्यालात आहिनि, इंसान जी ख़्यालात ॻाल्हाइण खां पोइ उन्हनि खे सम्झ अची वेंदा आहिनि त हिननि जो छा ख़्यालात आहे, त उन मूंखे मशवरा ॾिनो तव्हां LLB जी तरफ़ अचो ऐं मां तव्हांखे LLB जी तयारी कराईंदुसि, लेट जी लाइ एडमिशन टेस्ट जी तयारी कराईंदुसि, उन खां बाद तव्हां LLB जी तरफ़ क़दम रखो, इनशाला तव्हांजी सुठी थींदी। त उन मूं ते ॾाढो महिनत कयो आहे। हाणे इन अहिड़े प्रोग्राम में उनखे विसारण बि त सही न आहे, उनखे यादि करणु साईं जी महिरबानी, साईं बेसिक खां वठी करे असां ते ॾाढो महिनत कयो आहे।
ऐं उन खां बाद असां लेट टेस्ट क्लियर करे त यूनिवर्सिटी तरफ़ वियासीं। यूनिवर्सिटी में मुंहिंजी एडमिशन थी, तव्हांखे पहिरियां ॿुधायो कराची में, कराची खां वरी लीव वठी करे हिते हैदराबाद में। हाणे माशाल्लाह सुठो पियो हले, फर्स्ट ईयर बि गुज़री वियो मोस्टली, त हाणे जर्नी माशाल्लाह बेस्ट हले पियो। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, लेट जो तव्हां ज़िक्र कयो, जी हा, काफ़ी स्टूडेंट्स सुठे टाइम खां माना उहो तयारी शुरू कंदा आहिनि। अव्हांखे केतिरो वक़्तु लॻो? छा त सम्झो जेके लॉ जा स्टूडेंट्स आहिनि, जेके लेट जी तरफ़ अचणु चाहिनि था, लॉ एंट्री टेस्ट जी तरफ़, त उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां तयारी करणु खपे, कीअं माना टाइम डिस्ट्रीब्यूट करणु खपे? हा, तक़रीबन एॾी हार्ड टेस्ट न हूंदी, पास हूंदी आहे, त उनजी बेस सही हुजे, बेसिक इंटरेस्टिंग उन्हनि जी शागिर्द जी सही हुजे। मां हिनखे इहा रिकमेंड्स कंदुसि त इंग्लिश बुक्स पढ़ो ऐं उन में जेके MCQs बेस पेपर थींदी आहे, टेस्ट जेका हूंदी आहे, त ऑब्जेक्टिव हूंदो आहे, 4 महीना महिनत करे आसानी सां निकिरी वेंदियूं। हा सही। मूंखे तक़रीबन ऑलमोस्ट 5 खां 6 महीना लॻा इन तयारी में। अच्छा, फर्स्ट अटेम्प्ट में न थियो, सेकंड अटेम्प्ट में। अच्छा, सेकंड अटेम्प्ट में थियो। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां सही पिया चओ, 50 मार्क्स हूंदियूं आहिनि जी हा, ऐं तव्हांजी जेको आहे सो बेसिक इंग्लिश सुठी हुजे, तव्हां पैराग्राफ राइटिंग तव्हांजी सुठी हुजणु खपे ऐं बेसिक शयूं तव्हां जनरल नॉलेज सुठे तरीक़े सां हुनजी ॼाण हुजे, त लेट जी त निकिरी वेंदी आहे टेस्ट। मोस्टली स्टूडेंट्स जेको आहे क्लियर करे था वञनि, सुठनि मार्क्स में क्लियर करे था वञनि। हलीमा, तव्हां खां थोरो मां पुछणु चाहींदमि, हलीमा भला स्कूल में हीअं हूंदो आहे, असेंबली खां पोइ हिकिड़ा क्लासिस त हलनि ई था, पर वरी पोइ तव्हांजा जेको आहे सो डिफरेंट प्रोग्राम्स या को अहिड़ो ॾींहुं हूंदो आहे जेको टीचर्स सेलिब्रेट कराईंदा आहिनि, हलीमा भला कीअं पार्टिसिपेट कंदी आहे? जी, हिते बि टीचरूं कराईंदियूं आहिनि पार्टी या कुझु बि, त मूंखे चवंदियूं आहिनि तव्हां ॾाढा सुठा पढ़ंदा आहियो, बेत शाइरो शाइरी कंदा आहियो, त तव्हां बि हिते पढ़ो। ऐं छा सुठी क्लासिस बि हलंदी आहे, सुठे नमूने सां सभु कुझु हली रहंदो आहे ऐं मूंखे मज़ो ईंदो आहे प्रोग्राम में वञण में घणो। तव्हां बि असां रंग रंग ॾिसी ऐं असांखे मूंखे ॾाढी ख़ुशी थी, राग शाइरो शाइरी तव्हां ॻाल्हायो, ॾाढो मूंखे ख़ुशी थी। ज़बरदस्त ज़बरदस्त हलीमा। अच्छा मुर्तज़ा, तव्हां खां बि थोरो पुछणु चाहींदमि, डिफरेंट तव्हांजा प्रोग्राम्स थियनि था, पोइ टाइम भला मैनेजमेंट चवंदा आहिनि, टाइम मैनेजमेंट ॾाढी ॾुखी आहे, सिंगर लाइ त ॾाढी ॾुखी हूंदी आहे, पोइ कीअं मैनेज कंदा आहियो? हिकु जॻह ते ॿ टे दावतूं अची वञनि त पोइ? बसि असल में असां 2 भाइर गॾु ॻाईंदा आहियूं, असांजो जोड़ आहे। अॼु अदा कोन आयो छो जो भाउ जी तबियत थोरी ठीकु कोन्हे। अच्छा, वरी मां चवां एंट्री करे थो त मसइलो कोन्हे, किथे किथे वरी ईअं थींदो आहे जो अदा हलियो वेंदो आहे ऐं अलॻि हलियो वेंदो आहियां, सही, सम्झो ईअं टाइम बसि ॾींदा आहियूं। पर तक़रीबन वरी के अहिड़ा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि बाबा न तव्हां ॿई अचो, छो जो असांजो जोड़ ॿिन्हिनि जो आहे। हा, पेयर में ॿुधणु माण्हू पसंदि कंदा हूंदा आहिनि त ॿई अचो तव्हां। पोइ वरी केॾीमहिल मुंहिंजी तबियत ठीकु न हूंदी आहे या के 2 प्रोग्राम थींदा आहिनि, पोइ हलिया वेंदा आहिनि। हा, माना सही मैनेज करे वेंदा आहियो। सही आहे, जेको जंहिंजो कमु आहे उहो ॾाढे सुठे तरीक़े सां हुनखे मैनेज करणु अची थो वञे। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जी। प्रिंस बिस्किट ॿारनि में एतमाद पैदा करे थो। कारे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे बि वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं सुबुह मेहरान प्रोग्राम ऐं अव्हांजी स्क्रीन्स ते ही प्रोग्राम जॾहिं अपीयर थिए थो त नाज़रीन हिन सां स्पॉन्सरशिप बि मौजूदु आहे ऐं स्पॉन्सरशिप मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जी। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी ऐं चॉकलेटी टेक्सचर मौजूदु आहे। अॻियां वधूं था ऐं चाहींदसि त जेके मुंहिंजा महिमान आहिनि उन्हनि खे पूरो टाइम ॾियूं। सिंगर मुर्तज़ा असां वटि मौजूदु आहे, सो हुन खां पहिरियां कुझु ॿुधंदासीं। जी, छा ॿुधाईंदव, छा सिलेक्शन आहे हाणे? वाह, ज़बरदस्त, तव्हांजी पूरी लिस्ट में मास्टर मंज़ूर साहब बि मौजूदु आहे। जी जी, ज़बरदस्त। हर जाए मुखे तुझी कमी महसूस थी थे, तुझो यादूं संभाले रखम दिल में,
पर तुझी कमी महसूस थी हर जाए फिरी हर महफिल में मूंखे तुझी कमी महसूस हर जाए फिरी हर महफिल में मूंखे तुझी कमी महसूस तुझ याद संभाले रखम दिल में पर तुझी कमी महसूस थी हर जाए फिरी हर महफिल में मूंखे तुझी कमी महसूस थी तू मूंखां ही विछड़ी वियो गुलशन सारो उजड़ी वियो तू मूंखां ही विछड़ी वियो गुलशन सारो उजड़ी वियो सा खुशबू रही ना है गुल में सा खुशबू रही ना है गुल में मूंखे तुझी कमी महसूस थी थे हर जाए फिरी हर महफिल में मूंखे तुझी कमी महसूस थी थे तुझ याद संभारे रखम दिल में पर तुझी कमी महसूस थी हर जाए फिरी हर महफिल में मूंखे तुझी कमी महसूस थी सिवा तुझे चंड सितारा फिरी था लगन उदास नजारा फिरी सिवा तुझे चंड सितारा फिरी था लगन उदास नजारा फिरी न रहो मज़ो मुझी खिला में न रहो मज़ो मुझी खिला में मूंखे तुझी कमी महसूस थी थे हर जाए फिरी हर महफिल में मूंखे तुझी कमी महसूस हर जाए फिरी हर महफिल में मूंखे तुझी कमी महसूस थी तुझ याद संभाले रखम दिल में पर तुझी कमी महसूस थी हर जाए फिरी हर महफिल में मूंखे तुझी कमी महसूस थी मूंखे तुझी कमी महसूस थी ओ वाह इलाही ज़बरदस्त ऐं मास्टर मंज़ूर साहब जिन जो माना इलाही जेको वायरल थियो हर जॻह ते ॿुधो वेंदड़ इहो गानो तमामु सुठे अंदाज़ में तव्हां निभायो आहे हलीमा तव्हां खां हाणे कुझु ॿुधंदासीं हलीमा ॾाढो इंजॉय करे माशाअल्लाह प्रोग्राम खे हाणे हलीमा खां कुझु कोई बेत ॿुधूं था छा ॿुधाईंदव जी बेती ॿुधायां असीं सादा माण्हू सिंध जा असांजो ग़रीबी गुज़ारो बर्फ़ुनि ऐं बोतलुनि खां पाण करियूं किनारो पका खूह पीअण लाइ ॿियो खुयूं ॿधल खारो थधा मट मिटीअ जा करियूं इस्तेमालु उन्हारो लूणु विझी लस्सीअ में करे जाम पीऊं झारो पटड़े भत जा प्यासी चढ़नि चांवरनि जो ॾारो असुलु कमु असांजो आहे बनी ऐं ॿारो करियूं किरत पंहिंजी भल पए पियो पारो खेती असां ख़ुशहाल बणायूं पंहिंजो वतन प्यारो चांडिया कुबर सहारो आहे असांखे अलाह जो ज़बरदस्त अच्छा लाइव कॉलर आहिनि हलो जी अस्सलाम वालेकुम
वालेकुम सलाम जी खुश है उते सही है भेण अल्लाह जो शुक्र आहे। त तव्हां ॿुधायो किथां खां ॻाल्हायो पिया, पंहिंजो नालो ॿुधाइजो। असीं सखर खां मोहम्मद नदीम खोखोवा सखर खां पिया ॻाल्हायूं। अदब हली प्रोग्राम तमामु बहितरीन आहे माशाल्लाह। तव्हांजी महिरबानी। ॿियो ॿुधायो छा चवणु चाहींदव? बिल्कुलु हिन प्रोग्राम में जेको आहे त माना तव्हां जेको गुलूकार आहे उहो तमामु बहितरीन ॻाए रहियो आहे जी। ऐं उनखां असां हिकिड़ो अर्ज़ु कंदासीं त जेको आहे त हलीम बागी हुजे या शेख हयाज़ हुजे उनखे जेको आहे त माना उहो उनजो हिकिड़ो सलाम ॿुधाइण त महिरबानी थींदी। हाँ बिल्कुलु बिल्कुलु जी, थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। अच्छा कोई हिकु ॿ सिटरूं असांजा कॉलर शामिलु थिया आहिनि, सो उन्हनि जी जेकॾहिं फरमाइश ते हिकु ॿ कोई सिटरूं ॿुधायो। रूह केवल जिया वकोड़ो थई, रूह केवल जिया वकोड़ो थई, जिया साजी उछात जोड़ो थई, रूह केवल जिया वकोड़ो थई, रूह केवल जिया वकोड़ो थई, जिया साजी उछात जोड़ो थई, रूह केवल जिया वकोड़ो थई, रूह केवल। चूड़ियूं चंड जिया टुटूं चूड़ियूं चंड जिया टुटूं बाह खे केतिरो मरोड़ो थई, रूह केवल जिया वकोड़ो थई, जिया साजी उछात जोड़ो थई, रूह केवल। प्यार खां को नथो मुड़ी अॼु भी, प्यार खां को नथो मुड़ी अॼु भी, ऐं प्यार खां को नथो मुड़ी अॼु भी, केतिरो अयाज़ लोड़ो थई, केतिरो अयाज़ लोड़ो थई, जिया साजी उछात जोड़ो थई, रूह केवल जिया वकोड़ो थई, रूह माशाल्लाह माशाल्लाह, इलाही ख़ूबसूरत इलाही ख़ूबसूरत।
ऐं जॾहिं बि शेख हयास जो ज़िक्र थिए ऐं रूह खे वल जीअं वकोड़ियो त इहो ज़िक्र न थिए त इहो माना मुमकिन न हूंदो आहे। अच्छा, सुघड़ असां वटि मौजूदु आहे अली अकबर चांडियो, उन्हनि खां कुझु ॿुधंदासीं लास्ट में। आख़िर में भला छा ॿुधाईंदव? में नबी साईं जे शान में वाह, आहे वाह। बैत हिकिड़ो त माशाअल्लाह, ॾिठमि जाचे दुनिया ख़ुदा जो कसम आहे, हुस्न मुंहिंजे मुहम्मद मिठे ते ख़तम आहे। साईं कचहरी में हसीननि जी जे ॻाल्हि चुरी पए त मुहम्मद जो नालो थो ज़बां ते सुरी पए, ॿुधी सिफ़त सॼण जी थो वेंदड़ बि वरी पए, ही जिगिर जहिड़ा मुंहिंजा थी दिलि बि ठरी पए, जहिड़ो सॼण सुहिणो तहिड़ो ई इस्म आहे, ॾिठमि जाचे दुनिया ख़ुदा जो कसम आहे, हुस्न मुंहिंजो मुहम्मद मिठे ते ख़तम आहे। सही लॻनि ईअं पिया कारा काकुल कुल्हनि ते, जीअं नांग वासिंग हुजनि कंहिं पहरनि ते, ॾियनि भंवर भुलिजी पिया भेरा गलनि ते, सम्झी गुल गुलाबी पिया गॾु थियनि लबनि ते, करे कमु नथो हंश भंवर जो बि गुम आहे, ॾिठमि जाचे दुनिया ख़ुदा जो कसम आहे, हुस्न मुंहिंजे मुहम्मद मिठे ते ख़तम आहे। साईं मुंहिंजो मुंहुं बि अहिड़ो ई मनठारो आहे, नबियनि सभिनि जो ई सरदार आहे, अबो झंझ जो अकबर चए आधार आहे, ग़रीबनि जो चांडिया ई गमटारो आहे, तूं उम्मत ईअं उनजो तोखे कहिड़ो गम आहे, ॾिठमि जाचे दुनिया ख़ुदा जो कसम आहे, हुस्न मुंहिंजे मुहम्मद मिठे ते ख़तम आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक बेशक, इनमें को शक न आहे। नाज़रीन, पूरो प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुतो ऐं कोशिशि कईसीं त जेको टाइम असां रिक्वायर्ड हुयो उन पूरे टाइम में असां जेको आहे सो पंहिंजे आयल मुआज़िज़ महिमाननि खे ॿुधूं ऐं उन्हनि सां कम्युनिकेट कयूं। डेफिनेटली ही वक़्तु ई उन्हनि जो हूंदो आहे ऐं स्टूडेंट बि मौजूदु गॾु रहिया, सिंगर बि मौजूदु रहिया, सुघड़ बि मौजूदु रहिया ऐं सिंगर जी हिन तरफ़ पूरी टीम असां सां गॾु मौजूदु रही ऐं ख़ालिद असां सां गॾु जेको मौजूदु आहे LLB जो स्टूडेंट ख़ालिद हुसैन। मां थोरो लास्ट में तव्हां सां डिस्कस कंदसि, पुछणु चाहींदमि फ्यूचर गोल्स छा आहिनि? ख़ालिद छा चाहे त 4, 5, 6 सालनि खां पोइ पंहिंजो पाण खे आउं किथे ॾिसां थो? असल में 3 सालनि जी डिग्री आहे, डिग्री पूरा करण खां बाद 1-2 साल प्रैक्टिस ॾियां वेंदुसि। मेन रीज़न आहे LLB तरफ़ां अचण जो, मेन रीज़न आहे त मां जुडिशरी ॾे वई आहियां ऐं बाबा जो बि ड्रीम आहे, पंहिंजो बि आहे असल पर ड्रीम त जुडिशरी ॾे मूव ऑन कया, उन खां बाद पोइ ॾिठो वञो छा थियो। इंशाअल्लाह, इंशाअल्लाह, होप फॉर बेस्ट। ऐं जेको बि इंसानु महिनतूं करे थो त हुनखे हुनजी मंज़िल ज़रूरु मिले थी। ॾाढो सुठो लॻो अदा तव्हां सां ॻाल्हाए करे अॼु जे प्रोग्राम में ऐं डेफिनेटली असीं त चाहींदा आहियूं त स्टूडेंट्स खे असां जेको आहे सो प्लेटफॉर्म ॾियूं, उन्हनि जी जेको आहे सो स्टोरी ॿियनि स्टूडेंट्स ताईं पहुचे, स्पेशली जेके हार्ड एरियाज़ मां अचनि था त उन्हनि जा इलाही सारा मसइला हुजनि था ऐं लैंग्वेज बैरियर बि हुजे थो, हुन सां गॾोगॾु खोड़ सारियूं मुश्किलातूं, रहण जा मसइला, छो त घर छॾे जेको नौजवान अचे थो हुनजा बनिस्बत हुन शहर जे नौजवान जे मुक़ाबले में घणा मसइला हुजनि था। ऐं मुर्तज़ा अदा तव्हां आया, तव्हांजी महिरबानी, ॾाढो सुठो लॻो। छा चवणु चाहींदव लास्ट में? बसि असां पंहिंजे फील्ड ते ई ॻाल्हाईंदा आहियूं। जी जी। त जेकी बि न्यू जनरेशन अचे थी त मुंहिंजो त इहो ई आहे त महिरबानी करे थोरो ई सिखिया वठी ऐं हिन प्लेटफॉर्म ते माण्हू पुॼे थो। जी हा। छो जो अॼुकल्ह जा आर्टिस्ट आऊं ॾिसंदो आहियां त कुझु सिखिया कुझु अॼुकल्ह जे दौर में घटि थी वई आहे सफ़ा। पोइ अलाए उन्हनि जी दिलि नथी लॻे, अलाए पोइ मुतमिन नथा थियनि हिननि शयुनि खां। पर मुंहिंजी वरी बि हथ ॿधी गुज़ारिश आहे जेके आर्टिस्ट आहिनि ऐं असां बि अञा सिखूं पिया, शागिर्द आहियूं ऐं एतिरा उस्ताद असां न आहियूं थिया ऐं हीअ त समंदर आहे, जेतिरो हिनखे माण्हू किनारो ई को हिन जो न आहे, हीअ सिंगिंग अहिड़ी शइ आहे। सो बराए महिरबानी मुंहिंजो जेको बि ॾिसंदो वीडियो सो आउं अर्ज़ु कयां थो त बराए महिरबानी सिखी करे ऐं हिन स्टेज ते इनशाअल्लाह तव्हां पुॼंदो। असांजो तव्हां ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। आख़िर में छा मैसेज हूंदो, नंढिड़ो मैसेज असांजे नाज़रीन जे लाइ नियापो कहिड़ो ॾींदव? बसि ईअं ई नियापो ॾियूं था। जी हा। त असांजा जेके ॾिसण वारा आहिनि, मेहरान TV ॾिसनि था या ॿिया चैनल आहिनि सिंधी, उन सिंधी चैनलनि सां मोहबत रखनि, सही, उन्हनि खे ॾिसनि, लाइक कनि, उन्हनि खे कामयाबु बणाइनि, उनखां अलावा पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियाराइनि। ज़बरदस्त। हा, जेकॾहिं तालीम न आहे त पोइ ऊंदहि आहे। असां जीअं नंढड़ी पंहिंजी खे तालीम बि ॾिनी आहे, उन सां गॾोगॾु लतीफ़ साईं खे बि यादि कनि। ज़बरदस्त, असांजो इहो पैगाम आहे दोस्तनि खे। तमामु सुठो, तमामु सुठो। अली अकबर सुघड़ जो पैगाम नाज़रीन अवां ताईं पहुतो। ख़ालिद इन शॉर्ट छा मैसेज हूंदो तव्हांजो तमामु व्यूवर्स जे लाइ? इहा ई मैसेज हूंदो त एजुकेशन जी तरफ़ अचो ऐं पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, पंहिंजो मुस्तक़बिल संवारियो ऐं इन खां अलावा मुंहिंजो त 100% कोशिशि हूंदो आहे स्टूडेंट लाइफ में त स्ट्रगल कयां, ॿिया स्टूडेंट नवां आणियां ऐं मूंसां गॾु दोस्त बि हिकिड़ो हूंदो आहे अब्दुल जब्बार। जॾहिं मां स्टूडेंट लाइफ में को बि स्ट्रगल कंदो आहियां त अब्दुल जब्बार मूंसां गॾु ई हूंदो आहे एवरी टाइम।
त असां हॉस्टलनि में वेंदा आहियूं ऐं पंहिंजे ॻोठ में जॾहिं पाण गॾु वेंदा आहियूं त उते ई काउंसलिंग कंदा आहियो ऐं काउंसलिंग कंदा आहियूं ऐं इन खां अलावा मां ऑल पाकिस्तान लॉ एसोसिएशन जी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बि आहियां। ज़बरदस्त। हा, लॉ जे मुताबिक़ बि ॼाण ॾींदो आहियां। ॻोठनि में वेंदा आहियूं असां त लॉ छा आहे, तव्हांजो बेसिक राइट्स छा आहे। तमामु सुठो ख़ालिद, थैंक यू सो मच तव्हां आयो ऐं सभिनीनि आयल मौज़िज़ महिमाननि जी मां शुक्रगुज़ार आहियां। यकीनन तव्हांजे हुजण सां ही प्रोग्राम जेको आहे सुठे अंदाज़ में असांजे नाज़रीन ताईं पहुची सघियो ऐं हिन तरफ़ जेके बि साथी मौजूदु आहिनि तव्हां सभिनीनि जी बि महिरबानी, तव्हां आयो ऐं हिन प्रोग्राम खे तव्हां ख़ूबसूरत बणायो। नाज़रीन, वेंदे वेंदे लास्ट में गानो त ॿुधंदासीं ई, पर हिन पूरे प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप मौजूदु रही प्रिंस बिस्किट जी। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां प्रिंस बिस्किट खे तयारु कयो वियो आहे। मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव ऐं ॿिन्हिनि तरफ़ जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान वेठा आहिनि उन्हनि खे इजाज़त ॾींदव। पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। इंशाअल्लाह सुभाणे गॾु आहियूं। अल्लाह निगहबान। वेंदे वेंदे ख़ूबसूरत आवाज़ में कुझु ॿुधूं था ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो सिंगर मुर्तज़ा जो। जी बिस्मिल्लाह। है तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया है, तेरे इश्क नचाया करके थैया थैया तेरे इश्क ने डेरा, तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच कीता, तेरे इश्क ने डेरा। तेरे इश्क ने तेरे इश्क ने तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच कीता, तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच कीता। पर के ज़हर पियाला मैं ताप है पीता, पर के ज़हर पियाला मैं ताप है पीता। ओ कामिल मुर्शिद, ओ कामिल मुर्शिद, ओ कामिल मुर्शिद उड़ने पार गईया, छेती आवी वे तबीबा नहीं ता मैं मर गईया, छेती पुणी वे तबीबा नहीं ता मैं मर गईया। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया, छेती आवी वे तबीबा नहीं ता मैं मर गईया, छेती पुणी वे तबीबा नहीं ता मैं मर गईया। इस इश्क दे इस इश्क दे जंगी विच मोर बोलेंदा, इस इश्क दे जंगी इस इश्क दे जंगी विच मोर बोलेंदा। सानू किबले ते काबे सुना यार दसेंदा, सानू किबले ते काबे सुना यार दसेंदा। सानू घायल करके, सानू घायल करके, सानू घायल करके फिर खबर न लैया, छेती आवी वे तबीबा नहीं ता मैं मर गईया, छेती पुणी वे तबीबा नहीं ता मैं मर गई। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया, छेती आवी वे तबीबा नहीं ता मैं मर गई, छेती पुणी वे तबीबा
बुले शाह नू सतो, बुले शाह नू सतो, शाह इनायत बूहे, बुले शाह नू सतो। बुले शाह नू, बुले शाह नू सतो, शाह इनायत बूहे, जिसने मैनू पुआए चोले सावते सुए, जिसने मैनू पुआए चोले सावते सुए। जामे मारिए अड्डी, जामे मारिए अड्डी, जामे मारिए अड्डी, मेरे खबर न लैया, एती आवी वे तबीबा, नहीं ता मैं मर गईया, एती बोनी वे तबीबा, नहीं ता मैं मर गईया। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया, ती आवी वे तबीबा, नहीं ता मैं मर गईया, छेती बोनी वे तबीबा, नहीं ता मैं मर गईया।